रबीउल अव्वल जो मुबारक महीनो छा ईंदो आहे, हर आशिक़ जी दिलि ठरी पवंदी आहे। लेकिन इन सां गॾु कुझु अवामी वसवसा बि हूंदा आहिनि ऐं कुझु शैतान बि वसवसा ॾियारींदो आहे। त अचो इन मुतालिक़ मुफ़्ती साहब खां कुझु शरई रहनुमाई था वठूं। मुफ़्ती साहब छा हाल आहे, ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र, अल्हम्दुलिल्लाह। मुफ़्ती साहब इन मुतालिक़ ॿुधाईंदा, छा सहाबा कराम अलैहि रिदवान बि मीलाद मल्हायो हुयो? आम तौर ते कुझु माण्हू या हिकु अवामी वसवसो माण्हुनि में ज़हन में पैदा थींदो आहे त मीलाद शरीफ़ अवां कीअं था मल्हायो, त इहो मीलाद न नबी करीम अलैहिस्सलाम मल्हायो, न पाण जे असहाबनि सगोरनि मल्हायो, या काथे सबूत थो मिले त सहाबा किराम को मीलाद मल्हाइणु साबित आहे। इहो जेको सुवालु आहे बुनियादी तौर ते हिकिड़ो प्रोपेगंडो आहे ऐं हिकिड़ो मुग़ालतो आहे, हिकिड़ी ग़लति फ़हमी आहे जेकी माण्हुनि जे ज़हन में विधी वेंदी आहे। असुलु शइ इहा आहे जो जंहिं ॻाल्हि कयूं शरीयत मनो कयो आहे उन ते अमल नाहे करिणो। शरीयत उन खां झले छॾियो, उहो कमु हराम आहे, नाजाइज़ आहे, उन खे नाहे करिणो। पर जंहिंजी मुमानअत, जंहिंजी झलपल शरीयत मां साबित नाहे, उन जे बारे में अगरि इहो चयो वञे त छा ही कमु सहाबा किराम कयो आहे, त पोइ त घणा अहिड़ा कम आहिनि जेके सहाबा किराम न कया पर अॼु असांजे दौर में थियनि था, बल्कि 14 सदियुनि खां उहे कम थींदा आया जेके सहाबा किराम जे दौर में न हुया। सो असुलु ॻाल्हि इहा आहे जो शरीयत जो हिकिड़ो क़ाइदो आहे, अल असलु फिल अशियाई अल इबाहतु, यानी जेके बि शयूं आहिनि उन्हनि जे अंदरि जेको असुलु आहे, क़ाइदो आहे, उन्हनि जी जेकी पाड़ आहे उहा इहा आहे जो इबाहत यानी उन जो जवाज़ साबित आहे। हा, अगरि उन जे ख़िलाफ़ का शरई दलील मौजूदु हूंदो, उन जी का झलपल हूंदी, त पोइ उहो कमु नाजाइज़ थी वेंदो। ऐं इहो ज़ाब्तो आलिमनि सगोरनि ख़ुदि क़ुरान पाक मां कढियो आहे। अल्लाह पाक क़ुरान पाक में इरशाद फरमाए थो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तस्अलू अन अशिया इन तुब्द लकुम तसुकुम व इन तस्अलू अन्हा हीन युनज़्ज़लुल क़ुरआन तुब्द लकुम अफ़ल्लाहु अन्हा वल्लाहु गफ़ूरुन हलीम। ए ईमान वारो, अहिड़ियूं ॻाल्हियूं न पुछो जेके तव्हां ते ज़ाहिर कयूं वञनि त उहे तव्हांखे बुरियूं लॻनि, ऐं जेकॾहिं तव्हां उन्हनि खे उन जे वक़्तु पुछंदव जॾहिं क़ुरान नाज़िल कयो पियो वञे त तव्हां ते उहे शयूं ज़ाहिर कयूं वेंदियूं, ऐं अल्लाह इन्हनि खे मुआफ़ करे चुको आहे ऐं अल्लाह बख़्शण वारो हिल्म वारो आहे। हाणे हीअ जेकी आयत आहे इन में वाज़े तौर ते इन ॻाल्हि जी तरफ़ इशारो मौजूदु आहे त जंहिं ॻाल्हि जी शरीयत मनो कई आहे उन खां बचिणो आहे, ऐं इहा ई ॻाल्हि हदीस शरीफ़ में बि बयानु कई वई आहे। जीअं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, अल हलालु मा अहल्लल्लाहु फी किताबिही वल हरामु मा हर्रमल्लाहु फी किताबिही वमा सकत अन्हु फहुव मिम्मा अफ़ा अन, यानी हलाल उहो आहे जंहिंखे अल्लाह पंहिंजी किताब क़ुरान में हलाल कयो, हराम उहो आहे जंहिंखे अल्लाह पंहिंजे किताब क़ुरान में हराम कयो, ऐं जंहिं शइ खे अल्लाह पाक न हलाल कयो न हराम कयो उन शइ जी उम्मत जे लाइ मुआफ़ी आहे। इहा रिवायत बि ॿुधाए थी त जंहिं शइ जी मुमानअत क़ुरान हदीस मां साबित नाहे ऐं उहा ॻाल्हि क़ुरान पाक हदीस या कंहिं बि शरई उसूल सां नथी टकराए त उन ते अमल करणु जाइज़ आहे, ऐं अगरि उन में सुठियूं नियतूं कयूं वञनि, उन जे पोयों मक़सदु सुठो हुजे त पिणु उन ते सवाब बि मिलंदो। हाणे असांखे गौर करणु घुरिजे, इहो केॾो न वॾो मुग़ालतो त छा सहाबा किराम मीलाद मनायो, जॾहिं मीलाद जी मुमानअत कंहिं बि क़ुरान जी आयत हदीस मां साबित नाहे त इहो सुवाल ई पैदा नथो थिए। पर मां हिकिड़ी रिवायत मुख़्तसर अंदाज़ में अव्हां जे आॾो बयानु कंदुसि। जीअं त हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु अन्हु रिवायत फरमाइनि था जो हिकु भेरो सहाबा किराम अलैहिम रिदवान मस्जिद नबवी में हल्को यानी पंहिंजो हिकिड़ो टोलो ठाहे करे वेठा हुया। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि
वसल्लम जन उन्हनि वटि तशरीफ़ खणी आया। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि खां पुछो त तव्हां हिते छा लाइ वेठा आहियो? त सहाबा किराम अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां इन ॻाल्हि ते, इन मौज़ू ते बहस करे रहिया हुयासीं, ॻाल्हि करे रहिया हुयासीं जो अल्लाह पाक असां ते एहसान फरमायो, असांखे दीन इस्लाम ॾिनई, ऐं अल्लाह पाक असां ते एहसान फरमाए जो तव्हांखे रसूल करे मोकिलियईं। त इन खां वधीक मीलाद अञा ॿियो छा हूंदो? नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो त ए सहाबा किराम, तव्हां कसम खणो, छा तव्हां वाक़ई में इन जे बारे में ॻाल्हि करे रहिया हुयव? त सहाबा किराम बिल्कुलु अल्लाह पाक जो कसम खयो त वाक़ई में असां इन बारे में ॻाल्हि करे रहिया हुआसीं। तॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त मूं तव्हां खां कसम इन लाइ नाहे वरितो जो मां तव्हांखे कूड़ो पियो सम्झां, बल्कि मूंखे जिब्रील अलैहिस्सलाम ख़बर ॾिनी आहे त तव्हांजे हिन अमल जे करे अल्लाह तबारक व तआला मलाइका जी जमात में तव्हां ते फ़ख्र करे रहियो आहे, मुबाहात फरमाए रहियो आहे जो तव्हां उन जे हबीब जो ऐं उन जे आंदल दीन इस्लाम जो ज़िक्र करे रहिया आहियो। त इन खां वधीक ऐं ॿियो मीलाद छा हूंदो? हा, एतिरो ज़रूर आहे त जीअं मुरवजा मीलाद शरीफ़ आहे, नात ख़्वानी थींदी आहे, बयान थींदो आहे, इन अंदाज़ में सहाबा किराम जे दौर में न हुयो। पर इहो चवण जो नबी करीम अलैहिस्सलाम जो मीलाद सहाबा किराम बयान ई नाहे कयो, ईअं नाहे। ख़ुदि तिरमिज़ी शरीफ़ में इमाम अबू ईसा तिरमिज़ी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो पूरो बाब ॿधो आहे, बाबु मा जा फी मीलाद रसूलिल्लाह, यानी हिन बाब में उहे रिवायतूं बयान थींदियूं जन जो ताल्लुक़ नबी करीम अलैहिस्सलाम जी विलादत सां आहे। त इहा ॻाल्हि ऐं इहो सॼो पस मंज़र ऐं इहे जेकी ॻाल्हियूं ॿुधाइनि थियूं त सहाबा किराम अलैहिम रिदवान खां बि उन्हनि जे अंदाज़ में मीलाद शरीफ़ मल्हाइण साबित आहे। सोशल मीडिया सिंधी दावती इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स फॉलो शेयर कयो, सब्सक्राइब कयो।